अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कानून ऐं इंसाफ़ में मां अली हसन ब्रोही ऐं अली नासिर बलोच साहब तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं अॼोको प्रोग्राम असां शुरू था कयूं अरशद शरीफ़ केस सां। साईं तव्हां इहो असांखे थोरो नाज़रीन खे असांखे ॿुधाइजो त जेको सुओ मोटो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वरितो आहे अरशद शरीफ़ जे मर्डर केस में, त ही क्राइम त ॿाहिरि मुल्क में थियल आहे, त पाकिस्तानी कानून ॿाहिरि मुल्क में इतलाक़ ऐं ॿियो कानून यानी इतलाह खां पोइ ॿियो इहो ॿुधाईंदो त उन जो मुक़दमो कीअं हलंदो ऐं कहिड़े तरीक़े सां हलंदो, इहा महिरबानी करे सां। ब्रोही साहब, इहो तव्हांजो तमामु ज़बरदस्त सुवालु आहे नाज़रीन जे सम्झण जे लाइ। त ॿ टे सिचुएशन्स थी सघनि थियूं ऐं असांजे कानून पाकिस्तान पीनल कोड में मौजूदु आहे इहा ॻाल्हि। त फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल तौरु हिकिड़ो पाकिस्तानी आहे पर उहो ॿाहिरि मुल्क में कोई ॾोह करे थो। पाकिस्तानी शहरी ॿाहिरि मुल्क में पाकिस्तान जी जुरिस्डिक्शन खां ॿाहिरि को ॾोह करे थो, पाकिस्तानी कोर्ट्स खे इख्तियारात उन खे ट्राई कनि, उन ते केस हलाइनि। हिकिड़ी पहिरीं सिचुएशन इहा थी। उन खां पोइ कोई फॉरेन नेशनल, कोई ॿाहिरि मुल्क जो को माण्हू पाकिस्तान जी सरज़मीन ते ॾोह करे थो, उहो बि पाकिस्तानी कोर्ट्स खे इख्तियार आहे त उहो कनि। पर हाणे अरशद शरीफ़ जे केस में जेके हींअर ताईं फैक्ट्स साम्हूं आया आहिनि या इन्वेस्टिगेशन थींदी उन जी, पर मिसाल जीअं शुरूआति में इहा ॻाल्हि साम्हूं आई त कीनिया जी पुलिस इहो चयो त असां मिस्टेक इन आइडेंटिटी ते, जेका ॻाल्हि हाणे साबित थिए थो त शायदि ईअं नाहे, पर जीअं शुरूआति इहा थी त कीनियन पुलिस मिस्टेक इन आइडेंटिटी ते शूट कयो ऐं अरशद शरीफ़ क़तल थी। हाणे जेकॾहिं इहो वर्जन वठिजे त कीनिया जी सरज़मीन ते ॾोह थियो ऐं कीनिया जे पुलिस ऑफिशल्स माना कीनिया जे सिटीज़न्स उतां जे शहरियुनि कयो, न पाकिस्तान में ॾोह थियो न पाकिस्तान जे शहरी कयो, जेके पहिरियों ॿ सिचुएशन्स मां ॿुधाए। बिल्कुलु ईअं। त उन्हनि जो बि कानून में मौजूदु आहे त जेकॾहिं अफेंस ॾोह जेको आहे अहिड़ी नोयत जो आहे त उहो पाकिस्तान में उन जो कोई कनेक्शन आहे, ट्राए थी सघे थो, त उहो भली ॿाहिरि थिए ऐं ॿाहिरि जो माण्हू करे तॾहिं बि ट्राए थी सघे थो। हिन जो छाकाणि त कनेक्शन उन सां आहे, उहो इहो आहे त नेशनल असांजो आहे, जेको माण्हू उन में क़तल थियो आहे ॾोह में, उहो पाकिस्तानी नेशनल आहे, तंहिं करे उन जो कनेक्शन पाकिस्तान सां हिकिड़ो इहो कनेक्शन आहे। ॿियो जैन माण्हू वटि उहो रहे पियो या हुन सां गॾु हुया, उन्हनि ते बि हाणे इल्ज़ाम अचे थो, जेकॾहिं उहे बि अंडर इन्वेस्टिगेशन अचनि था, उहे त आहिनि ई पाकिस्तानी नेशनल, उहे डुअल नेशनल आहिनि। उन जे लाइ इहो चयल आहे त उहो कैनेडियन ऐं पाकिस्तानी नेशनल। पर हाणे तव्हां खां हिकिड़ो सप्लीमेंट्री क्वेश्चन थो कयां इन हवाले सां त ॾोह बि थियो हुते, केनियन पुलिस चयो आहे त असां मारियो आहे अपेरेंटली, उहो त पोइ अॻिते हली ख़बर पवंदी। पर हाणे उहा इन्वेस्टिगेशन जेका क्राइम सीन जी या ॾोह जी जेको थियल आहे, उहा त कीनियन पुलिस जे मथां आहे, रिक्वायर्ड आहे कानूनी तौर ते। त पाकिस्तानी पुलिस उन इन्वेस्टिगेशन बेसिस ते हिते केस हलाईंदी ऐं कहिड़े कोर्ट में हलाईंदी, ऐं उहे एविडेंसिस हिते क़ाबिल क़बूल हूंदा या न, इन ते तव्हां जंहिं महिल इहो केस हाणे तव्हां ॾिठो त सुप्रीम कोर्ट, हिकु त असां वटि ब्रोही साहब बदकिस्मती इहा आहे त असां वटि एॾो सारो ऑफेंस, असांजो हिकिड़ो नेशनल पाकिस्तान जो शहरी हिकिड़े ॿाहिरि मुल्क में उनजो मर्डर थियो, उन जी डेड बॉडी आई पाकिस्तान में, उनजो पोस्टमार्टम बि थियो, पर FIR रजिस्टर न थी। सही अफ़सोस आहे, माना असां वटि FIR रजिस्टर करण खां इहो क्रिमिनल जस्टिस सिस्टम चए थो त FIR इज़ द फर्स्ट स्टेप टू मूव द क्रिमिनल लॉ इनटू मोशन। ठीकु थियो, उहो मोशन में ईंदो ई न, हरकत में ईंदो ई न क्रिमिनल लॉ जेसीं ताईं FIR रजिस्टर न थींदी। असां वटि वॾे में वॾो हर्डल FIR रजिस्टर थियल। इन ते अचूं था हाणे FIR ते। पहिरीं FIR खां पहिरीं हिकिड़ो तव्हां खां सवाल कयो त ठीकु आहे, उहो डेड बॉडी असां वटि आई, बिल्कुलु ठीकु आहे, क्राइम त ॿाहिरि थियल हुयो, उते बि ज़रूरु केस रजिस्टर थियो हूंदो, उते बि केस हलंदो, ऐं हिते डेड छो त क्राइम थियो ई कोन्हे, त छा उन क्राइम न थियण जे बावजूदि बि FIR कटिजणु डेड बॉडी ते ज़रूरी हुई? FIR अफेंस थियो आहे, असांजे शहरी जे हिसाब सां अफेंस थियो आहे, शहर असांजे पाकिस्तान जे शहरी सां लाॻापियल अफेंस थियो आहे, तंहिं करे FIR बिल्कुलु हिते थियणु लाज़मी हुई। उन में पाकिस्तानी शहरी बि ॿुधाए वञनि था त अंडर इन्वेस्टिगेशन आहिनि या उन्हनि ते शक आहे, ऐं कीनिया जा शहरी बि आहिनि, त FIR बिल्कुलु रजिस्टर थियणु खपे।
ऐं हाणे उनजी जेका इन्वेस्टिगेशन थींदी उन जो दाइरो कीनिया ताईं वसी हूंदो या जेकॾहिं यूएई जो नालो खयों थो वञे त पहिरियां अरशद शरीफ़ यूएई वियो पोइ तो कीनिया वियो त कीनिया ऐं यूएई ऐं पाकिस्तान टिनी में उहा उनखे अथोराइज़ कयो वेंदो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर खे या एजेंसी जेका बि हूंदी या काई टीम हूंदी उनखे अथोराइज़ कयो वेंदो त उहा करे जेकॾहिं फॉरेन नेशनल्स इन में अचनि था अंडर इन्वेस्टिगेशन कीनियन पुलिस जिन मारे त पोइ पाकिस्तानी जेकी अथॉरिटीज़ आहिनि उहे उन्हनि सां जेकॾहिं असांजो अहिड़ो को मुआहिदो आहे त असां उन्हनि जे शहरी खे पाण ॾे एक्सट्रेडिशन उहो आहे लेकिन कीनिया सां कोन्हे ऐं रादर मां तव्हांखे उहो अर्ज़ु करे वञा त कीनियन पुलिस अञा ताईं असांखे पोस्टमार्टम जेका फर्स्ट पोस्टमार्टम रिपोर्ट थी उहा बि कोन ॾिनी अथनि ऐं वरी उन जा जेके पंहिंजी जेको रिपोर्ट आहे उहा बि अञा ताईं सबमिट न कई अथनि डिस्पाइट इन जे जो असांजे फॉरेन ऑफिस ऐं असांजे प्राइम मिनिस्टर उन्हनि जे प्रेसिडेंट खे बि फ़ोन कयो आहे पर उतां कॉपरेशन एज़ पर रिपोर्ट जेका अचे थी पई अञा अचे नथी त हिन सूरत में केतिरियूं ॾुखियाइयूं थींदियूं ऐं केतिरो आसान हूंदो पाकिस्तानी अथॉरिटी जे लाइ फॉरेन नेशनल खे बुक करण लाइ छो त मारियो त अपेरेंटली कीनियन पुलिस आहे न पाकिस्तानी उनखे बिल्कुलु बुक कयो वञे छो जो अफेंस रिलेटेड आहे पाकिस्तान जे शहरी सां उन्हनि खे बुक कनि उन्हनि खे इन्वेस्टिगेट कनि मटीरियल कलेक्ट कनि इन्वेस्टिगेशन में एविडेंस कलेक्ट कनि जेकॾहिं उहे इहा इन्वेस्टिगेशन इन नतीजे ते पहुचे थी त उहे फॉरेन नेशनल्स मुलविस आहिनि हिन मर्डर में त पोइ उन्हनि मुल्क खां उहे उन्हनि जी कस्टडी घुरनि जेकॾहिं वठी सघनि था पोइ उन्हनि खे हिते ट्राई कनि तव्हांखे ख़बर आहे बिरोही साहब ताक़तवर मुल्क जेके आहिनि उहे पंहिंजनि शहरनि जी हिफ़ाज़त कनि था ऐं उन्हनि जे हवाले सां को ॾोह थिए थो ॿाहिरि मुल्क त उहे उन्हनि खे जेके उन में मुलविस आहिनि उन्हनि माण्हुनि खे घुर कनि था उन्हनि मुल्कनि खां त एक्स्ट्राडाइट करे असांखे ॾियो त असां उन्हनि खे ट्राई कयूं पाण वटि ऐं असां त इहो बि ॾिठो त रेमन डेविस जे केस में असांजे मुल्क में ॾोह थियो ऐं रेमन डेविस खे हुननि चयो त असां पाण उनखे ट्राई कंदासीं तव्हां उनखे ट्राई न कयो ऐं उहो उनखे कंहिं बि तरीक़े सां असां खां रेमन डेविस जी कस्टडी ईअं सम्झो त वठी विया हिते जेके बि प्रोसीड्यूंस हुयूं उन्हनि खे उन मैनेज करे विया रेमन डेविस वारो केस त उहो ॿियो हुयो उन में त दियत हली ऐं असांजे कोर्ट ई उनखे दियत वठी वेरस असां वटि हिते बि डिस्क्रिमिनेशन आहे हिकिड़ी दियत उते मञी थी वञे ऐं हिकिड़ी ॿी दियत न थी वञे त उन ॻाल्हि खे छॾियूं था छो त रेमन डेविस त हलियो असां वटि पर हाणे मां जेॾीमहिल रेमन डेविस जो मुंहिंजो मिसाल ॾियण जो मक़सदु बिरोही साहब इहो हो त हुननि पंहिंजे नेशनल खे ओन कयो दो ही वाज अक्यूज्ड हू मुलज़िम हुयो हिते मां इहा ई ॻाल्हि अॻिते खणी हलां थो पियो त असां जेॾीमहिल मां पंहिंजो सेक्रेटरी जेल खाना जातुसि त डिफरेंट मुल्क जा असां वटि कैदी हूंदा हुया या डुअल नेशनैलिटी हूंदी हुई हू पंहिंजे सिटीज़न खे ओन कंदा हुया ख़ुदा न ख़ास्ता जे उन्हनि जो को मर्डर थियल हूंदो या हू जेके हुनजी एम्बेसी जा या कॉन्सुलेट जा माण्हू अची कोर्ट में वेहंदा हुया उन केसिस खे परसू कंदा हुया ऐं पुॼाणे ते पुॼाए पोइ उन मां हथु कढंदा हुया त पोइ इन सूरत में मां ॾिसां थो त असांजी गवर्नमेंट खे खपे त उते बि केस खे परसू करे बजाए कॉम्प्लिकेशन जे सुभाणे जे मिसाल असल ॾुआरी त उहे न जिन मारियो आहे भली पोयां बेटस के बि हुजनि पर मारण वारा त उहे आहिनि हाणे FIR त कटिजी वई हाणे इहा डबल जेपर्डी न थी वई आहे न डबल जेपर्डी तॾहिं थिए बिरोही साहब जॾहिं कंहिं माण्हू ते उते केस हले फॉर एग्जाम्पल कीनियन नेशनल आहे कोई पुलिस वारो उते उनखे FIR करे ऐं कीनिया में उन ते केस हलाइनि था ऐं उहो केस मंतकी अंजाम ते पुॼे थो ऐं उनखे सज़ा अचे थी उन केस में पोइ असां ट्राई कंदासीं त उहो चवंदो त डबल जेपर्डी मूंसां थी आहे त हिकिड़ी जॻह ते मूं ते केस हलायो कम अज़ कम ॿिनि जॻहियुनि ते केस न हलायो त इहो डबल जेपर्डी जो कॉन्सेप्ट जॾहिं हिकिड़ी जॻह ते हले बाक़ी हाणे उते बि न हले हिते बि न हले त पोइ त हिते हले पियो न उते बि हले पियो हिते बि हले पियो हिते FIR कटी आहे हलंदी नाज़रीन हींअर ब्रेक जो टाइम थी वियो आहे इंशाअल्लाह ताला तव्हांखे वरी जॉइन कंदासीं ब्रेक खां पोइ